नाज़रीन, नसीराबाद में क़ौमी अमन कमेटी बराए बैन अलमज़ाहिब हम आहंगी तालके नसीराबाद तरफां कश्मीरियुनि सां यकजहती तौर रैली कढी वई आहे। यूथ विंग सूबे सिंध चेयरमैन सनाउल्लाह अबड़ो, मोहम्मद टगड़, अब्दुल अज़ीज़ क़ांधड़ो जी अॻवाणी में पोस्ट ऑफिस नसीराबाद खां अर्थर शाहपुल ताईं कश्मीर बणजंदो पाकिस्तान रैली कढी मोदी सरकार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वालारियल कश्मीर जो मसइलो बैन अक़वामी मसइलो आहे। भारत कश्मीर में कर्फ्यू नाफ़िज़ करे कश्मीरियुनि जी आज़ादी जी जिदोजहद खे ख़त्म नथो करे सघे। हुननि चयो आहे त ज़ुल्मनि ज़रिए कश्मीरियुनि जो आवाज़ दॿाए नथो सघिजे। भारत आलमी कानूननि जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे कश्मीर जे इलाइक़नि जी डेमोग्राफी तब्दील पियो करे, पर आलम इंसानियत ऐं आलमी दुनिया ख़ामोश तमाशाई वारो किरदार अदा करे रहिया आहिनि। कश्मीर में गुज़िरियल 4 महीननि खां कर्फ्यू न खंयो वियो आहे, उहा गॾियल क़ौमुनि जी नाकामी आहे। हुननि मुतालबो कयो आहे त कश्मीर मां कर्फ्यू ख़त्म कराए मुसलमाननि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे।